दोस्तों, अॼु तव्हांखे सिंध जो तमामु वॾो हिकिड़ो रेस कोर्स ॾेखारींदासीं जेको कराची में सफ़ूरा ते ई आहे। जॾहिं बि तव्हांजो मौसमियात सफ़ूरा अचणु थियो हूंदो, हीउ तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो। तमामु वॾो हिकिड़ो काफ़ी 100 एकड़नि ते आहे, जिन्हनि जी ओनरशिप साईं पीर साईं पागारे साहिबु वटि आहे ऐं साईं अकबर राशिदी साहिबु आहिनि, जिन्हनि असांखे पूरो विज़िट करायो, असांखे पूरो हिनजी हिस्ट्री जे बारे में मुतलिक़ काफ़ी सारी ॼाण ॾिनी। ऐं हाणे असां निकिरूं पिया चेपल मां। साईं ज़ैनुल आबदीन शाह साहिबु ऐं साईं वकास गबोल साहिबु असां सां गॾु आहिनि। हाणे असां निकिरूं पिया चेपल कोर्टयार्ड खां ऐं अॻिते जीअं असां वधंदा वेंदासीं तीअं तव्हांखे शयूं ॿुधाईंदो हलंदुसि। सफ़ूरा खां पोइ असां हाणे पहुची विया आहियूं हुते पंहिंजी मंज़िल ते, रेस कोर्स में सफ़ा टॉप जेको आहे फ्लोर आहे उन ते हाणे असां मौजूदु आहियूं। हेठि काफ़ी सारा तमाशा बि आहिनि ऐं हर संडे ते ही रेस थींदी आहे। काफ़ी सारा कराची जा माण्हू ईंदा आहिनि जेके बि रेस जे मुतालिक़ शौक़ु रखंदा आहिनि, त उहे हिते पंहिंजो विज़िट लाइ बि ईंदा आहिनि, पंहिंजो घुमण फिरण जे हिसाब मां बि ईंदा आहिनि। ऐं जीअं त हिकिड़ी रेस शुरू थी चुकी आहे, त वरी मां वॾी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॿी ॿुधायां पियो त हिन रेस में हिकिड़ो घोड़ो अहिड़ो बि आहे जंहिंजी टंग भरी पवंदी आहे। त हिकिड़ो तमामु हिकिड़ो मिसहैप हुयो जेको असां नओं ॾिठोसीं हिते। त हिननि मां घोड़े जो नंबर जेको हुयो 5 नंबर हुयो, उहो हिन मां खटे वेंदो आहे। त हाणे हलूं पिया त जीअं असां बचपन में दोस्तो चवंदा हुआसीं मथे जहाज़ खे ॾिसी चवंदासीं वाह उहो जहाज़ वञे पियो, इहो साॻियो ई सीन हिते बि आहे। त हिते साम्हूं एयरपोर्ट आहे, एयरपोर्ट बि बिल्कुलु क़रीबी आहे। त हिकिड़ो जहाज़ हितां वञे पियो, मोबाइल जी कैप्चर जी जेका रेंज हुई उहा कोशिशि करे त जेका ज़ूम काफ़ी सारो कयोसीं। त हाणे जहाज़ वञे पियो एयरपोर्ट जी तरफ़, बिल्कुलु हेठि हुयो जीअं घरनि जे भरिसां ई साम्हूं नज़र अचे पियो। हाणे जहाज़ पंहिंजी मंज़िल ते बि पहुची वियो आहे। पर इन खां पोइ तव्हांखे रेस कोर्स में ॿियूं शयूं बि ॾेखारियूं कबियूं। त हाणे जहाज़ खां पोइ असां ॾिठोसीं ही साम्हूं ई कुझु घोड़ा आहिनि, जिन्हनि में हिकु बिल्कुलु एंड में जेको घोड़ो आहे जिते 2-3 भाई बीठा आहिनि थिया, इन जी जेका टंग भॼी पई आहे उहा इन घोड़े जी भॼी पई आहे। हाणे ॿी रेस बि शुरू थी वई आहे। इन सां गॾु तव्हांखे कुझु शयूं ॿुधाईंदो हलां त हीउ उहो रेस कोर्स आहे जंहिंमें तमामु वॾी लेवल जा माण्हू हिते अची चुका आहिनि। वज़ीर आज़म अची चुका आहिनि, वज़ीर आला ऐं सदर पाकिस्तान बि अची चुका आहिनि। आसिफ अली ज़रदारी साहिबु बि काफ़ी दफ़ा अची चुका आहे जेके रेस में जिन्हनि हिसो वरितो। ऐं हीअ जेके घोड़े जे मथां जेको हाणे इहो घोड़ो खटे हो 5 नंबर वारो, त जेके हिननि खे ड्राइव कनि पिया, हलाइनि पिया, राइड कनि पिया, इहे जॉकी हिननि खे सॾिबो आहे। हिननि जो जेको वेट हूंदो आहे, वज़न हूंदो आहे, हुनजो बि हिकिड़ो क्राइटेरिया आहे। 45 खां वठी 50 kg ताईं माना हुनखे माण्हू जो वज़न हुजे जेको इन जे मथां हली ऐं हिनखे राइड करे सघे। त इहा बि हिकिड़ो वॾो हिकिड़ो फ़न आहे। हाणे असां वञूं पिया हेठि, लिफ्ट ते लॻल आहे ऐं हीउ तमामु वॾो हिकिड़ो प्रोटोकॉल वारो एरिया आहे, छाकाणि त साईं पीर साईं वारा जॾहिं ईंदा आहिनि त काफ़ी तमामु वॾी लेवल वारा माण्हू बि हुन सां गॾु ईंदा आहिनि, छाकाणि त हीअ साईं हुननि जी जेका गादी आहे उहा पाकिस्तान में बि काफ़ी वॾे में वॾियुनि गादियुनि में अचे पई। त हाणे असां हेठि पहुची चुका आहियूं। साईं अकबर शाह राशिदी साहिब सां गॾु एवॉर्ड ॾियणो आहे हाणे दोस्तनि खे, उन्हनि खे ऑनर्स खे जेके खटे आहिनि। हीअ साम्हूं तव्हां ॾिसो पिया वॾा हिते तमाशाई ते हर संडे ते ईंदा आहिनि। हाणे छा आहे जो गर्मी बि आहे त उनजे करे कुझु माण्हू वरी घटि बि अचनि पिया। त एवॉर्ड वारो हाणे टाइम थी वियो आहे। कुझु जेके दोस्त खटंदा ऐं जेको जॉकी साहिबु हूंदो उनखे बि एवॉर्ड मिलंदो। तव्हांजो अगरि हिते अचण जो हुजे, तव्हांजो इरादो या छा, त हर संडे ते तव्हां वैसे अची सघो था। कुझु चार्जिस आहे, कुझु 100 आहे तव्हांजी, जेका तव्हांखे पे करे ऐं जेको आहे सो अंदरि एंट्री मिली सघे थी। त हाणे हीअ दोस्त साईं अकबर शाह राशिदी साहिबु ही ओरियो जेको आहे वका साहिब सां गॾु बीठा आहिनि ऐं परते वारो जेको दोस्त आहे हिननि खटियो आहे। ऐं ॿियो बि हिकिड़ो दोस्त आहे जे हीअ नंढड़ा ॿार तव्हां ॾिसो पिया, हीअ जॉकी साहिबु आहे, हिन जो वेट तव्हां महसूसु कंदा हूंदो त केतिरो घटि आहे। ऐं हीअ जेको साईं आहे जंहिंखे रुमाल पातल आहे, सिंधी टोपी आहे, इन्हनि इन जे घोड़े खटियो आहे। ऐं तमामु साईं ख़ुशि आहे, हुन ॿार जेके आहिनि उहे बि तमामु घणो ख़ुशि आहिनि। फ़ोटो सेशन हाणे हले पियो ऐं जीअं त साईं अकबर साईं राशिदी साहिबु हितां जो इंचार्ज आहिनि, त उहे पंहिंजो एवॉर्ड सेरेमनी एवॉर्ड ॾियनि पिया उन्हनि खे, साईंरनि खे। त दोस्तो, तव्हां व्लॉग ॾिठो, तमामु वॾो हिकिड़ो ज़बरदस्त हिते माहौल ठहियलु आहे। तव्हां हिते अची सघो था ऐं ईअं ई कुझु फ़ोटो सेशन्स ठहियलु आहिनि साईंरनि सां गॾु, साईं ज़ैनुल आबदीन साईं वकास साहिबु, साईं अकबर साईं। त इहे फ़ोटो सेशन बि तमामु सुठा हुया।
वॾियूं महिरबानी दोस्तों, वरी मिलूं था कंहिं ॿिए वीलॉग सां गॾु, कंहिं ॿिए अहिड़ी कंहिं यूनिक शइ सां गॾु। पंहिंजे होस्ट अवेज़ अकबर खे इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम।